जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं सिंधी सिंगर जी मिठाई। डबल डेकर भी हूंदी आहे और इहा आहे केसर सिंगर माओ, जेका स्पेशली असां दिवाली ते रक्षाबंधन ते ठाहींदा आहियूं। इहा घर में कीअं ठाहिजे मां तव्हांखे ॿुधाईंदसि, छाकाणि त इहा घणनि ई दुकाननि ते अवेलेबल न हूंदी आहे। त इहा तव्हां इज़ीली घर में कीअं ठाहियो उहा तव्हांखे ॿुधाईंदसि मां अॼु। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उन खां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। सभिनी खां पहिरियों खणंदासीं असां हिते हिकु कोप मिल्क पाउडर, जेको लॻभॻि 200 खां 250 ग्राम आहे, और उन में विझंदासीं अधु कोप खीर। जेको कप तव्हां यूज़ कंदो हिकिड़ो ई रखिजो, जेको सॼी रेसिपी में यूज़ करणो आहे। इन में 1 चमचो विझंदासीं घी और इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। जीअं खीर और मिल्क पाउडर जेको आहे मिक्स थी वञे। ये फिको माओ मां घर में ठाहे रही आहियां। अगर तव्हांखे इहो घर में न ठाहिणो हुजे त इहो स्टेप जेको आहे स्किप कंदासीं और मार्केट मां पा फिको माओ वठी अचणो आहे, जिन जो इस्तेमाल कंदासीं इन रेसिपी में। ॾिसो हे चङी तरह मिक्स थी वियो आहे। इनखे रखंदासीं गैस ते और कंटिन्यूअस घुमाईंदासीं। बाहि खे तेज़ रखणो आहे। जीअं जीअं इहो बॉयल थींदो तीअं तीअं इहो थिक थींदो वेंदो। जेसिताईं फिके माए जी कंसिस्टेंसी थिए तेसिताईं इनखे असांखे मिक्स करणो आहे। सो जीअं जीअं बॉयल कंदासीं इहो थिक थींदो वेंदो और तईअ जा पासा छॾींदो। कोशिश करे नॉन स्टिक पैन जो इस्तेमाल कजो। ॾिसो इहो असांजो फिको माओ लॻभॻि तैयार थी वियो आहे। हल्को सो मॉइस्चर आहे इन में अञा। बाहि खे सिम कंदासीं और ॾिसो ही लॻभॻि ड्राई थी चुको आहे। असांजो फिको माओ तैयार थी वियो आहे, जेको लॻभॻि 1 कोप जे क़रीब आहे। जीअं मां ॿुधायो आहे, अगरि तव्हां कोप में मेजरमेंट कयो था त हिन रीत करणी आहे और हिकिड़ो ई कोप इस्तेमाल करणो आहे। 1 कोप माओ थियो, उनखे मां साइड करे रखियो आहे। हाणे 1 कोप खयो आहे खीर और उन में विझंदमि 1 कोप खंड। जेको इहो कप आहे इहो 250 ग्रामनि जो आहे। चङी तरह मिक्स कंदासीं और इन में गॾु विझंदासीं असां केसर। केसर सां जेका खुशबू ईंदी ॾाढी बढ़िया ईंदी आहे। त 1/4 स्पून जे क़रीब असां हिन में केसर विझंदासीं। चङी तरह मिक्स कंदासीं और इनखे बॉइल कंदासीं। जेसिताईं इहो बॉइल थिए तेसिताईं अचो मां तव्हांखे ॾेखारियां थी पई सिंगर। ॾिसो ही 2.5 कोप खणणो आहे सिंगर। इहो इज़ीली तव्हांखे फिको सिंगर मार्केट में मिलंदो। अगरि तव्हांखे नथो मिले, किन दुकाननि ते न बि अवेलेबल हूंदो आहे, त तव्हां इहो घर में कीअं ठाहियो इन जो वीडियो मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां। मुंहिंजे चैनल ते ज़रूरु चेक कजो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे। हाणे हिते मां खीर खे बॉइल करण लाइ रखियो आहे। गॾु हुन में 1/4 स्पून असां इलायची पाउडर विझंदासीं, नंढे फोटे जो पाउडर कुटे करे, और इनखे कंटिन्यूअस बॉइल कंदासीं। जीअं असां चाशनी ठाहींदा आहियूं, चाशनी हूंदी आहे पाणीअ जी, पर हिते असां खीर जो इस्तेमाल करे हिते चाशनी ठाहिणी आहे। हिन में विझंदासीं 1 चमचो घी और चङी तरह इनखे मिक्स करे असां बॉइल कंदासीं जेसिताईं थिक चाशनी ठहे हिन जी। हिक तार खां थोड़ी सी घटि चाशनी हुजे। जीअं जीअं बॉइल कंदासीं तीअं तीअं चाशनी जेका आहे थिक थींदी वेंदी। ॾिसो तव्हां हिनखे हथु लॻाए ॾिसंदव न, ही तव्हांखे काफ़ी चिपचिपी। असां 1 कोप माओ अलॻि करे रखियो होसीं, जेको ठाहियोसीं असां, या जीअं मां ॿुधायो मां मार्केट मां वठी था अचो त 250 ग्राम माओ वठी अचणो आहे। हाणे हिते खीर चङी तरह बॉइल थी चुको आहे, रिड्यूस भी थी वियो आहे। त इन में असां 1/2 कोप माओ विझंदासीं और 1/2 कोप माओ मां साइड करे अञा रखियो आहे। चङी तरह मिक्स कंदासीं। जेके ॻोड़ा हूंदा उनखे मैश कंदासीं, जेके वॾा वॾा पीसिस आहिनि, और कंटिन्यूअस बॉइल कंदे इनखे असां हिकु थिक चाशनी ठाहींदासीं, 1 तार खां घटि जी।
उन खां पोइ जेको असां सिङर रखियो होसीं मां ॾेखारियोमांव न तव्हांखे, 2.5 कोप सिङर आहे इहो, साॻे कोप जो इस्तेमालु कंदासीं और गॾु माओ बि विझंदासीं। त हिन में सिङर बि अची वियो, माओ बि अची वियो ऐं केसर बि अची वियो। इन्हनि खे मिक्स कंदासीं, बाहि खे तेज़ रखिणो आहे और बिल्कुलु हल्के हथ सां हिनखे घुमाइणो आहे, न त जेको सिङर आहे उहो अटो थी वेंदो। त बिल्कुलु हल्के हथ सां हिनखे घुमाइजो, बाहि खे तेज़ ई रखिणो आहे, बिल्कुलु हल्के हथ सां घुमाईंदासीं। और हीअ मिठाई जेका आहे न काफ़ी सॉफ्ट हूंदी आहे, ॿियनि मोहन थाल या ॿी कंहिं मिठाईअ वांगुरु हार्ड न हूंदी आहे। इहा मिठाई जेका आहे सॉफ्ट हूंदी आहे। चङी तरह मिक्स कयो आहे, हल्की सी हाणे मां बाहि खे सिम कयो आहे त थोरो सो जेको मॉइस्चर बचो आहे उहो बि हली वञे। ॾिसो लॻभॻि हिन मां जेको बि मॉइस्चर हो हली वियो आहे। और अञा रखण खां पोइ बि इहे थोरी एब्ज़ॉर्ब कंदी पाणी, छाकाणि त बेसण जो ठहियल आहे सिङर, त उहो पाणी एब्ज़ॉर्ब कंदो आहे। इनखे हाणे असां हिकु ट्रे में विझंदासीं, मोल्ड में ग्रीस करे उन में विझणो आहे। और जीअं ॿुधायोमांव हिनखे घणो मिक्स बि न आहे करिणो और घणो प्रेस बि न आहे करिणो, न त हीअ मिठाई जीअं सॉफ्ट आहे त सॼी मैश थी वेंदी और अटो अटो थी वेंदी। त बिल्कुलु हल्के हथ सां टैप कंदासीं, टैप करे करे हल्को हल्को प्रेस कंदासीं हिनखे, जीअं मिठाई सुठे सां सेट थी वञे। इन तरह टैप कंदासीं और मथां ड्राई फ्रूट सां हिनखे असां डेकोरेशन कंदासीं, जंहिंमें काजू बादाम पिस्ता इन्हनि जो इस्तेमालु कंदासीं। तव्हां चाहियो त हिते सिल्वर वर्क बि लॻाए सघंदा आहियो या बादामनि जा अधु अधु पीस कटे करे बि लॻाए सघंदा आहियो। ड्राई फ्रूट विझी करे उनखे बि थोरो सो हल्के हथ सां प्रेस कंदासीं, जीअं ड्राई फ्रूट सेट थी वञे। और इनखे असां रखंदासीं थधो थियण जे लाइ। नॉर्मल ॿाहिरि ई रखिणो आहे, फ्रिज में न रखिणो आहे, रूम टेम्परेचर ते ई ॿाहिरि पियो हुजे। लॻभॻि कलाक 1.5 कलाक खनि हिनखे लॻंदो आहे थधो थियण लाइ, बिल्कुलु भई जीअं सेट थी वञे। उन खां पोइ हिनखे पीसिस में कट कजो। सो 1.5 कलाक थी वियो आहे, मिठाई सेट थी वई आहे। और जीअं मां ॿुधायोमांव इहा मिठाई काफ़ी सॉफ्ट हूंदी आहे और ॾाढी टेस्टी बि हूंदी आहे। सिंधियुनि जी फेवरेट मिठाई, और स्पेशली इनखे सिंधी मिठाई बि चवंदा आहिनि। केसर सिङर माओ और डबल डेकर जेका हूंदी आहे, मथे लेयर में माओ और हेठि सिङर, उन जो बि मां वीडियो अपलोड करे चुकी आहियां, उहो बि ज़रूरु ॾिसजो। इनखे असां गोल्डन कप्स में जीअं ॿाहिरि मार्केट में मिलंदो आहे तीअं बि सर्व करे सघंदा आहियूं। इहा असांजी केसर सिङर माओ तयार आहे, जेका ॾाढी टेस्टी आहे। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो और अहिड़ी कहिड़ी रेसिपीज़ तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था उहो बि मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो। और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।